नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां सवाल थी पुछां। हा त भक्तीअ में गीत ॻाईंदा आहियूं हा त उनमें भॻवान खे प्रार्थना कंदा आहियूं त हे नाथ तूं अचु, असां अनाथ थी विया आहियूं या नंढका थी विया आहियूं। हा त अनाथ जो मतिलबु त जिन खे माउ पीउ न हूंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे। हा त पोइ इहे भक्तीअ में इन रीति गीत छो ॻाईंदा आहियूं? हा वैसे त दुनिया में त अनाथ हुनखे चईंदा आहिनि जंहिंजो माउ पीउ न हुजे, जी है न। ऐं चईंदा आहिनि न, इहे त निधन का आहिनि, मतिलबु हिननि जो कोई धणी धोड़ी न आहे, कोई वॾो आदि न आहे। हा त इन जो यथार्थ अर्थ छा आहे कि पाण खे त माउ पीउ आहे, जेके माउ पीउ बि आहे, सभु वॾा बि आहिनि, त बि भक्ति मार्ग में भॻवान जे अॻियां जो पाण चईंदा आहियूं उहो छो चईंदा आहियूं? छो जे पाण ख़ुदि खे भुलिजा आहियूं, पंहिंजे पीउ खे बि भुलिजा आहियूं। कि पाण शुरू खां पढ़ूं था कि मां केरु? आत्मा। हा, त मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर आहे, मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे ऐं मुंहिंजो शरीर जो संबंधी अलॻि आहे। बसि शरीर जे संबंधी सां मुंहिंजो धणी धोड़ी आहे, बसि शरीर जे संबंधी सां मुंहिंजो माउ पीउ बि आहे, लेकिन आत्मा खे पंहिंजी ऐं पंहिंजे पीउ जी विस्मृति थी वई न। त हिन करे आत्मा भक्ति मार्ग में चईंदी आहे, हे अनाथनि जो नाथ तूं अचु, मुंहिंजो नाथ तूं अचु। लेकिन आत्मा ये पाण खे पतो थोड़ी हूंदो आहे ये अंदर केरु थी चए ऐं कंहिंखे थी सॾु करे। त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि हाणे दुनिया में एॾा लड़ाई झगड़ा छो था थियनि? भई सभिनि जा वॾा बि आहिनि, एॾा वॾा वॾा प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट वेठा आहिनि, घर में वॾा वेठा आहिनि, माउ पीउ आहिनि माण्हुनि जा, त दुनिया में लड़ाई छो थी थियनि? छो जी दुनिया जो जेको नाथ आहे, दुनिया जो जेको धणी आहे, केरु आहे? परम पिता परमात्मा निराकार, हुनखे सभु भुलिजिया आहिनि न। त हिन करे दुनिया में लड़ाई झगड़ा था थियनि। त हाणे परमात्मा चए थो कि तव्हां अनाथ थी विया आहियो, परमात्मा खे भुलिजी विया आहियूं। हा, तव्हां हाणे अनाथ आहियो। त जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मुंहिंजे खे पीउ जे रूप में यादि कंदव, भॻवान ऐं ईश्वर अल्लाह जे रूप में न, पीउ जे संबंध सां मूंखे यादि कंदव, तॾहिं तव्हां निधन जा, तॾहिं तव्हांजो धणी, तव्हां धणी सां गॾु रहो था। तॾहिं तव्हां मतिलबु अनाथ न थी वियो, सनाथ थी वियो। भई तव्हांजो पीउ आहे, अगरि पाण खे स्मृति बि रहंदी न, भई तो माण्हू लड़ाई झगड़ो तो करे छो? धर्मनि जे कारण या बुराइनि जे कारण, विकारनि जे कारण या कंहिंजे बि कारण। घर में कोई वॾो न हूंदो आहे त चईंदा आहिनि न, इहे त हिकु ॿार जो कोई धणी धोड़ी न आहे न, हिन करे सभु लड़ाई झगड़ा था करनि। उहो त हिकु घर में थी वियो, हिननि जो माउ पीउ न आहे न, हिन करे इहे बिगड़ल आहिनि, अनाथ ॿार आहिनि न, हिन करे हिननि खे ऑर्फन में रखियो अथनि। त हाणे पाण बि अहिड़ा ई अनाथ थी विया आहियूं, अहिड़ा ई ऑर्फन थी विया आहियूं, अहिड़ा ई निधन जा ठही विया आहियूं। हिन करे ई केरु ठही आहे? आत्मा। त हाणे हा, हिन करे आत्मा विकारनि जी, बुराइनि जे वश हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो थी करे, बुरो कमु थी करे। त हाणे उहो ई धणी, उहो ई पंहिंजो पीउ अची करे पाण खे स्मृति थो ॾियारे कि मां तव्हांजो पीउ आहियां, तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, लड़ाई झगड़ो करणु बंदि करो, तव्हां सभु भाउ भाउ आहियो। इहे स्मृति जॾहिं सभिनि खे अची वेंदी त सभी अनाथ का सनाथ ठही वेंदा ऐं सभु सुख शांति सां रहंदा। ठीकु आहे? थैंक यू।